संजय स्टेज पे पहुंचे। खुशामदीद आहे मुझे साम्हूं साईं निसार शाह अब्दुल मन्नान अब्बासी नालो खजंदे ही मुस्कुराहटूं चपन ते अची वञनि थियूं पियूं। एस भट्टी साहब हिकिड़ो दबंग नालो जुल्फ़कार बुटी मुझे साम्हूं वेठो आहे ऐं किन दोस्तनि जा अगरि मां नाला न खणी सघां मुझे साम्हूं जेका आहे सो काशिफ कलवट साहब की गुज़ारिश है कि वो स्टेज पे अचे।